ओम साईं राम। इहा बाबा जी लीला 1950 जी साईं लीला मैगज़ीन में ॾिनी वई आहे। इहा लीला आहे फेरोज़ आनंदराव चौगले जे बारे में। इहे अंधेरी बॉम्बे में रहंदा हुआ। उन्हनि खे पुट ॼाओ जाम ख़ुशियूं कयूं, पर पुट जी तबीअत बिल्कुलु बि ठीकु न हुई। उनखे 102 बुखार हले ई पियो, जेको बुखार लहण जो नालो ई न पियो वठे। हिननि जाम कोशिशूं कयूं, जाम डॉक्टरनि खे ॾेखारियऊं, मथे ते पटी रखियऊं, पर ॿार जेको आहे उनखे बुखार ईअं ज़ोर सां पकिड़े वेठो हो। ही सभु माण्हू सभु परेशान थी विया त हाणे छा कजे करे। फेरोज़ आनंदराव चौगले ऐं उनजी जोइ ऐं उन्हनि जी माउ सभु साईं बाबा जा डिवोटी हुआ। ऐं जेका फेरोज़ आनंदराव जी जेका माउ आहे, उनजी भेण, उनजो नालो आहे सुभित्रा राव पांडुरंग म्हात्रे। उहा साईं बाबा जी ॾाढी वॾी भक्तणी हुई। उहा हिननि वटि आई ऐं हिनखे चयईं कि साईं बाबा जी पोथी रखो, साईं बाबा जो पाठ कयो, साईं चरित्र पढ़ो ऐं उन ॿार खे विभूति ऐं पाणी मिलाए करे जेतिरो पी सघे पीआरियो, बाक़ी उनजे शरीर खे लॻायो। पर वरिया 3-4 महीना ॿार खे फ़ाइदो थिए ई न। सभु माउ पीउ परेशान थी विया, मिट माइट परेशान थी विया कि हाणे हिन जो कीअं इलाजु कजे करे। उन्हनि मां कंहिं हिननि खे एडवाइस ॾिनी, हिकिड़ो डॉक्टर कोहली करे फेमस आहे, त उनखे ॿार खे ॾेखारे घुरे। उन ॿार जो डायग्नोसिस कयो ऐं चयईं हिन खे मैग्नेटिस नाले हिकिड़ी बीमारी आहे, जेका मथे जी बीमारी ऐं गलो स्टिफ थी वेंदो आहे ऐं हुन में सॼी हालत में बुखार हूंदो आहे करे। ऐं हिनखे हिकिड़ी इंजेक्शन लॻाईंदासीं, उन मां ई ठीकु थींदो। ख़ैर सुख माउ पीउ चवंदा जेको बि थिए ॿार त ठीकु थिए करे। हुनखे उहो इंजेक्शन लॻाईं था। इंजेक्शन जो सॼो हिनजो उबतो असरु थो थी वञे। उहो ॿारु जेको आहे उहो 1 महीने लाइ बेहोश थो थी वञे करे। माउ पीउ ॾाढो परेशान था थी वञनि कि छा कजे करे हाणे। आख़िर में उनजी फेरोज़ चोगले जी माउ चए थी, हाणे जेको थियणो हूंदो उहो साईं खे जेको मंज़ूरु हूंदो उहो ई थींदो। असांखे हाणे हिन ॿार जो ॿियो कुझु बि इलाजु न कराइणो आहे करे, असां सभु साईं ते छॾे था ॾियूं करे। उन्हनि जो पंहिंजो पाठ पूॼा चालू हुई, उनखे विभूति ऐं जल पीआरींदा हुआ करे। हिन विच में हिकु ॾींहुं जीअं ई फेरोज़ चोगले राति जो सुम्हे थो, हिनखे सुपिने में बाबा अचनि था, चवनि था पुट चिंता न कर, तव्हांजा पूरा ॾींहं पूरा थी चुका आहिनि। तूं सुभाणे सुबुह जो जंहिं डॉक्टर खे, जंहिं वैद्य खे तुंहिंजी माउ तोखे ॾेखारियो हो बचपन में, उनखे वठी अची करे ॾेखार त तुंहिंजो ॿारु हिकदमि ठीकु थी वेंदो। हीउ सुबुह जो उथे थो, पंहिंजे माउ सां ॻाल्हि थो करे ऐं हुन डॉक्टर खे अञा हयात हो ऐं हिन जे पासे में प्रैक्टिस कंदो, उनखे वठी करे अचनि था। वैद्य सॼो उनखे चेक करे थो, चए थो मां हिनखे 8 ॾींहंनि में ठीकु कंदुसि, तव्हां चिंता न कयो, काई वॾी बीमारी न आहे, मां हिनखे दवा ठाहे पीआरियां थो। वैद्य पंहिंजे नमूने हिनखे दवा ठाहे पीआरे थो। जीअं ई दवा अंदरि वञे थी, 6 कलाके में ॿारु ठीकु थी करे वेही थो रहे। आस्ते आस्ते करे 15 ॾींहं महीने में पूरी उन में इम्प्रूवमेंट अची वञे ऐं हिकदमि ठीकु थी वञे। चओ साईं बाबा की जय हो। ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं राम।